जॾहिं खां मां पेकनि वई हुई, बाबा ॾाढो ख़ुशि ॾिसण में थे आयो, छो त मां 5 सालनि खां पोइ पेकनि जो नालो वरितो हो ऐं हेॾो अरसो गॾु रहण सां बि माण्हू बेज़ार थियो पिए। बाबा सरदार कृपाल सिंह, जेको राजा जो मुशीर माल हो, हुनखे चई रहियो हो, यानी जॾहिं बि ॾिसो त मर्द ऐं औरत हिक ॿिए खे चोटिया पिया हुजनि, कॾहिं परे थियण जो नालो ई न वठनि। आउं त चवां थो त जेकॾहिं एतिरो अरसो भॻवान बि मूंसां गॾु रहे त मूंखे खांस बि नफ़रत थियण लॻे। औरत त वरी बि औरत आहे। वाह यार, कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करी, सरदार कृपाल सिंह चयो। मुंहिंजी घरवारी 21 सालनि खां पेकनि नाहे वई, असां त कॾहिं बि हिक ॿिए खां बेज़ार न आहियूं थिया। अव्हां जी ॻाल्हि ॿी आहे सरदार जी, बाबा चयो। अव्हां मुशीरे माल आहियो, अव्हां महीने जा 20 ॾींहं त घर खां ॿाहिरि दौरे ते हूंदा आहियो। हाणे ॾिसो न त मुंहिंजी ज़ाल 5 सालनि बैदि पेके वई त हीअ घर केॾो न सुठो पियो लॻे। ऐं पंहिंजो पाण खे केॾो न आज़ादु, बेफ़िक्र या आवारा मंश पियो महसूसु करियां। हाणे 3-4 महीननि बैदि जॾहिं घरवारी जी उकीर लॻंदी त पोइ संदसि अचणु केॾो न सुंदर ऐं ख़ुशी जहिड़ो लॻंदो। मुंहिंजो ख़्यालु आहे त ज़ालुनि खे ज़ोरी 3-4 महीननि लाइ पेकनि उमारणु घुरिजे। राजा साहब खे खपे त इन लाइ बि हिकिड़ो सरदार कृपाल सिंह खिल में चवणु लॻो, राजा साहब जो वस हले त पंहिंजनि सभिनी राणियुनि खे सदाईं लाइ पेकनि पहुचाए छॾे ऐं पोइ पंहिंजे हुरम में नयनि राणियुनि